यानी कलमे जे पढ़ण वारो हूंदो वकानू यत्तकून ऐं ॿिए नंबर ते हू परहेज़गार हूंदो नेकोकार हूंदो सालिह माण्हू हूंदो सालिह जी सोबत हुनखे हूंदी नेकोकार हूंदो परवज़ी माण्हू हूंदो कलंदर हूंदो गौस हूंदो कुतुब हूंदो अबदाल हूंदो नजबा हूंदो नकबा हूंदो ओ मुंहिंजा सुहिणा कंहिंजो त दर्जो मक़ामियत कुतुबियत खे हूंदो आहे के त कलंदर जी मुंहिंजा सुहिणा दर्जात के मुहाफ़िज़ हूंदा आहिनि ख़ुदा फरमाए थो الذين آمنوا وكانوا يتقون सुभान अल्लाह परहेज़गार भी हूंदो ईमान वारो भी हूंदो ये ख़ुदा जे वली में वस्फ़ हूंदियूं आहिनि चइबो त वली हूंदो आहे त मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदो आहे सुभान अल्लाह कलमे जे पढ़ण वारो हूंदो आहे जंहिंजे सीने में कलमे वारी दौलत हूंदी आहे जंहिंजे सीने में कलमे वारो निज़ाम हूंदो आहे जंहिंजे सीने में जंहिंजे दिल में मोहम्मद करीम जे मथां कलमो हूंदो ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे तुझे आका जे मथा दुरूद सलाम पढ़ण वारो हूंदो हबीब करीम जे मथा कलमे शरीफ जे पढ़ण वारो हूंदो हुनजी दिल अल्लाह अल्लाह करण वारी हूंदी हुनजी दिल ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र करण वारी हूंदी हुनजी दिल इल्लल्लाह जे ज़िक्र करण वारी हूंदी हुनजी दिल जे ज़िक्र करण वारी हूंदी ख़ुदा फरमाए थो ये मुंहिंजे कामिल वली जी वसूहन पहिरें नंबर ते त ईमान वारो हूंदो ॿिए नंबर ते परहेज़गार हूंदो सुभान अल्लाह ये ॿ मुंहिंजे वली जे दोस्त में निशानियूं आहिनि सुभान अल्लाह पर जॾहिं मुंहिंजो दोस्त मुंहिंजो वली मुंहिंजो सालिह माण्हू मुंहिंजो नेकोकार माण्हू जॾहिं ज़मीन ते हलंदो आहे हे तवजा सलात पढ़ो मुंहिंजे हबीब अला सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद खुदा फरमाए थो इबादुर रहमान الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما सुभान अल्लाह والذين يبيتون لربهم سجدا وقياما जिन्हें मुंहिंजो दोस्त ज़मीन ते हलंदो आहे पंहिंजी नज़रुनि खे झुकाए हलंदो आहे हेॾे होॾे निहारी जो कोन्हे मुंहिंजा सोना हरू भरू कथ न हलंदो आहे पंहिंजी नज़रुनि खे ज़मीन ते झुकाए हलंदो आहे वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जाहिलनि खे सलाम कयो हलिया वेंदा आहिनि रात थींदी आहे पंहिंजे मामूल काफ़िरा फारिग़ थींदा आहिनि के तहजुद में हूंदा आहिनि के ज़िक्र में हूंदा आहिनि के इस्तग़राक़ जी हालत में हूंदा आहिनि के रब्बे करीम जे मुराक़बे जी हालत में हूंदा ये वली जो निशानियूं जो सुभान अल्लाह